والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحبه أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين يتوفون منكم ويذرون أزواجا يتربصن بأنفسهن 4 أشهر وعشرا فإذا بلغن أجلهن فلا جناح عليكم فيما فعلن في أنفسهن بالمعروف والله بما تعملون خبيर صدق अल्लाह العظीम صدق रसूल नबी करीम। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमायो, जेके शख़्स वफ़ात करे वञनि था पोयां पंहिंजूं घरवारियूं छॾनि था, उन्हनि जे लाइ इद्दत आहे, इद्दत वाजिबु आहे। इद्दत करणु, उहे औरतूं पंहिंजी जाननि सां इंतज़ारु कनि 4 महीना ऐं 10 ॾींहं, इहे तक़रीबन 130 ॾिहाड़ा थियनि था। इहा इद्दत आहे उन जे वास्ते जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वञे, ऐं जेका तलाक ॾिनी वञे उनजे लाइ सलासत कुरून, पोइ ज़िक्र आयो उनजो त 3 महीना या 3 हेज़। ऐं जिन औरतुनि जो घरवारो वफ़ात करे वञे उहे 4 महीना 10 ॾींहं, यानी ॿिन्ही जी इद्दत में फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन में हिकमत रखी आहे। यानी मुतलिका औरत जी इद्दत खां वफ़ात कयल वारी औरत जेका आहे उहा तक़रीबन 40 ॾिहाड़ा वधीक इद्दत करे। ऐं इन में सूअ करणी आहे। सूअ यानी औरत खे सींगार न करणो आहे, मेहंदी न आहे इस्तेमालु करणी, कपिड़ा रंगीन न आहिनि पाइणा। बाक़ी ज़िंदगी जे अंदरि जेके उन जा हुक़ूक़ आहिनि उन जी अदा करण जी इजाज़त आहे। करे घर में खाए पीए, घर जो कमुकारु करे, जेके घर जूं ज़िमेवारियूं आहिनि, बाक़ी उनखे पंहिंजे घर खां ॿाहिरि न आहे निकिरणो, इला बि उज़रे। पंहिंजे मुड़ुस जे घर में इद्दत करणु सभ खां ओला ई आहे। पर जे उन जॻह ते सहूलियतूं न हुजनि, पहिरों उनजी ख़िदमत करण वारो न आहे त उहा पंहिंजे माइटनि जे घर में उनजी इद्दत कंदी। जंहिं जॻह ते इद्दत में वेहंदी पूरा ॾींहं इद्दत जा उते गुज़ारे। इला बि उज़र मां मुराद छा आहे? बीमार आहे, इलाज जी ज़रूरत अथसि त पोइ उहा ॿाहिरि निकिरी सघे थी। बाक़ी कंहिंजे वफ़ात ते बि ॿाहिरि न वञे, एॾी सख़्ती आहे इद्दत जे अंदरि। पोइ सफ़ा क़रीब को रिश्तेदार, सफ़ा वालिदेन मां को वफ़ात करे थो वञे, पीउ या माउ वफ़ात करे थी वञे, पोइ बि अहिड़ी सूरत में जो राति उनखे उते न आहे गुज़ारे, रुॻो उनजी ज़ियारत करे मोटी अची पंहिंजी ज़ाए। बाक़ी जंहिं औरत खे रजई तलाक मिलियल हुजे ऐं रजई तलाक जी इद्दत में वेठी आहे, उन औरत खे सींगार करणु मुस्ताहब आहे। छो जो उनखे गुंजाइश आहे न पंहिंजे मुड़ुस ॾे वापसि वञण जी, पर उहा सींगार कंदी ऐं त जीअं त हुनजो मुड़ुसु हुनजे तरफ़ ॾे रग़बत करे ऐं जेतिरो मुमकिन थी सघे त घर हुनजो ठही करे। बाक़ी जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे थो वञे उन औरत खे सूअ न करणी आहे। सूअ करणी आहे, बल्कि सींगार खे न करणो आहे। फ़ैज़ा बलगना अजलहुन फला जुनाह अलैकुम, पोइ जेकॾहिं पहुचनि पंहिंजे वक़्तनि खे, यानी इद्दत जा ॾींहं पूरा कनि, फला जुनाह अलैकुम फ़ीमा फ़अल्न, पोइ नाहे गुनाह मथे तव्हांजी मञूनी जो कनि फ़ी अनफुसिहिम बिलमारूफ़, इद्दत गुज़ारण खां पोइ जेकॾहिं उहे औरतूं निकाह कनि वञी, जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे, इद्दत जा 40 ॾींहं, इद्दत जा 40 ॾींहं ऐं 3 महीना, माना इहे ॾींहं गुज़ारियाऊं, त पोइ हाणे उन औरत खे तव्हां कंहिं क़िस्म जो रोके नथा सघो। जेकॾहिं उहा कंहिं सां निकाह करे त शरई तरह सां उनजे लाइ को ऐब न आहे, न वरी उनखे निकाह जे लाइ ज़बरदस्ती नथी कजे त ज़रूरी तोखे निकाह करिणो आहे, इहो बि ज़बरदस्ती बि न करणी आहे। पर जेकॾहिं का ख़ातून निकाह करणु चाहे थी पई 4 महीना 10 गुज़रण खां पोइ, त उनजे लाइ अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात तव्हांजे मथां को गुनाह कोन्हे को, तव्हां उनखे इजाज़त ॾेई करे अल्लाह बिमा तामलून ख़बीर। अल्लाह ताला जेको तव्हां अमल कयो था उन खां बाख़बर आहे। वला जुनाह अलैकुम फ़ीमा अरदतुम बिही मिन ख़ितबतिन निसा औ अकननतुम फ़ी अनफुसिकुम अलिमल्लाहु अन्नकुम सतज़कुरूहुन्न वलाकिन ला युआइदूहुन्न सिर्रन इल्ला अन तक़ूलू क़ौलन मारूफ़ा।
अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए थो पियो जेकॾहिं औरत इद्दत में वेठी आहे, कहिड़ी औरत जंहिंजो मर्द वफ़ात करे वियो आहे, ख़ितबत निसा उनजे अॻियां पेश करण जी इजाज़त आहे। ख़ितबत निसा कहिड़ी आहे? न आहे गुनाह मथे तव्हांजे हीउ जो पेश कयो तव्हां हिन सां ख़ितबत निसा, या उहो जेको लिकायो था पंहिंजी जाननि जे, ॼाणे थो अल्लाह ताला त जल्दी ज़िक्र कंदव तव्हां उन्हनि औरतुनि खे, पर न वाइदो ॾियो उन्हनि खे ॻुझ में। यानी जेकॾहिं को मर्द जेका इद्दत में औरत वेठी आहे उन सां निकाह करणु चाहे थो पियो त उनखे सरी ईअं न चवंदो तुंहिंजी इद्दत गुज़रे त मां तोसां निकाह कयां थो, या फलाणे सां मां तुंहिंजी शादी करायां थो। बाक़ी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ख़ितबत निसा मां मुराद चाहे त उहो उनखे इशारतनि चई सघे थो तूं अकेली न रहंदीअ, तूं अकेली न रहंदीअ, तूं लड़की न कर, तुंहिंजो मुस्तक़बिल रोशन आहे। इनखे अरबी में चइबो आहे ख़ितबत निसा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबर इहो जेको तव्हां पंहिंजी जाननि में लिकायो वेठा आहियो इहो ज़रूरु ज़ाहिर कंदव, फाट खाईंदव तव्हां, पर उन सां अल्लाह ताला फरमाए वला किला तो वाइदू हुन सिरनि, लिक में उन सां वाइदो न कयो, लिक में के माइटनि खे ख़बर न पए, लिक में कंहिं ज़रिए सां उनखे ईअं चयो त उन सां वाइदो कयो बसि इज़त जा ॾींहं पूरा थियनि मां तुंहिंजे निकाह करण लाइ तयारु आहियां। अल्लाह ताला ईअं न कयो। बाक़ी इशारतनि जेकॾहिं तव्हां कयो था भली कयो, यानी इन में मुराद छा आहे त उनजी जेका इज़त में वेहण वारी जेका सूह आहे उहा ख़ुशी में तब्दील थी वई। इज़त जंहिंजे करे वेठी आहे त हाणे जेकॾहिं हुनखे निकाह जे लाइ चइबो त हुनजी इज़त त न रहंदी, हुनजी तबियत ई मटकी वेंदी। निकाह शइ अहिड़ी आहे, तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इशारतनि जेकॾहिं तव्हां चओ था त तव्हांजे लाइ को गुनाह कोन्हे को, बाक़ी फ़ाइदो उन्हनि खे न ॾियो तोसां निकाह मां कंदुसि। इलाह अंत कूलू कौलम मारूफ़ आहे, मगर सुठी ॻाल्हि चओ, सुठी ॻाल्हि कयो, बहितर कयो। वला तअज़िमू उक़दत निकाह, ऐं पको वाइदो निकाह जी ॻंढ जो वाइदो हुन सां न कयो, इहो कमु न कयो। हता यबलुगल किताब अजलहू, तव्हांजो पहुचे किताब पंहिंजे वक़्त ते, मुराद यानी इज़त वञी पंहिंजी मक़ाम ते पहुचे। वालमू अन अल्लाह यालम मा फी अनफुसिकुम, पोइ ॼाणो त बेशक अल्लाह ताला ॼाणे थो जेको तव्हांजी दिलनि में लिखियलु आहे। फ़ाज़रूहु, उनखां पासो कयो। वालमू अन अल्लाह गफ़ूरुन हलीम, ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला बख़्शणहार ऐं बुरदिगार आहे। ला जुनाह अलैकुम इन तलक़्तुम निसा वला तुमस्सूहुन्न औ तफ़रिदू लहुन्न फरीदतन वमत्तिऊहुन्न अला मूसिर क़दरुहु व अलल मुक़्तिर क़दरुहु मताअम बिल मारूफ़ हक़्क़न अलल मुहसिनीन। न आहे गुनाह मथे तव्हांजे जेकॾहिं तलाक ॾियो तव्हां पंहिंजी औरतुनि खे, उन औरतुनि खे जंहिंखे तव्हां हथु अञा कोन लाथो आहे, यानी निकाह थी वियो आहे पर हथु तव्हां न लाथो आहे, अञा उहा रुख़्सती कोन थी आहे। रुख़्सती थियण खां अॻु में ऐं ॿियो कमु कहिड़ो थियो आहे, ॿियो हीउ थियो आहे जो तव्हां उन्हनि जे लाइ महर बि मुक़ररु कोन कयो। महर मुक़ररु कबो आहे त हेतिरो मां महर ॾींदुसि, जेतिरो महर मुक़ररु कंदो उनजे मथां वाजिबु थींदो। यानी बग़ैर महर मुक़ररु करण जे बि निकाह थी सघे थो, पर हुन में महर वाजिबु हूंदो आहे। जॾहिं बि औरत तलब करे पोइ महर मिसलियुनि खे चइबो आहे शरीयत जे अंदरि, पर महर मुक़ररु न कयो अथऊं ऐं निकाह थी वियो, हाणे उन खां पोइ वरी तलाक थी वियो। उनजे लाइ मसइलो कहिड़ो आहे? उनजे लाइ मसइलो हीउ आहे लहुन्न फरीदतन व मत्तिऊहुन्न अला मूसिर क़दरुहु अला मुक़्तिर क़दरुहु मताअम बिल मारूफ़ हक़्क़न अलल मुहसिनीन। उनजे लाइ इहो हुकुम आहे त हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो, जेकॾहिं अमीर आहे त पंहिंजे लिहाज़ सां, जेकॾहिं ग़रीब आहे त पंहिंजे लिहाज़ सां उन औरत खे ॾियणु वाजिबु आहे। जे औरत खे हथु न लाथो अथई, निकाह थियो आहे ऐं उनखां पोइ तलाक थी वियो। हिकिड़ी सूरत, इहा सूरत उन में आहे जंहिंमें उन्हनि महर मुक़ररु न कयो आहे, महर मुक़ररु कोन कयूं ऐं निकाह थी वियो ऐं रुख़्सती खां अॻु में ई उहा जेका सो औरत मुतलका बरथे थी पई, उनखे उनजो बसि तलाक ॾिए थो पियो। त हाणे उन मर्द जे मथां छा आहे, हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो उनखे तलाक सां गॾो गॾु तलाक बि ॾींदो। वइन तलक़्तुमूहुन्न मिन क़ब्ल अन तमस्सूहुन्न वक़द फ़रज़्तुम लहुन्न फरीदतन फनिस्फ़ु मा फ़रज़्तुम। हाणे ॿी सूरत हीअ आहे त निकाह थियो ऐं महर बि मुक़ररु थी वियो। महर मुक़ररु कयो त मां 50,000 ॾींदुसि, महर मां तुंहिंजे लाइ। हाणे महर जॾहिं मुक़ररु थियो त हाणे रुख़्सती खां अॻु में तलाक थी वञे त हाणे उनखे 25,000 यानी अधु महर उनखे ॾियणो आहे। इहो कंहिंजे लाइ जेको तलाक ॾिए थो पियो, जंहिंजी औरत
जेको मुड़ुसु वफ़ात करे थो वञे उन कंहिं बि सूरत में उते उनजे अंदरि कंहिं क़िस्म जी रियात न आहे। उनखे मसलन उहो बि शहीद थी थो वञे, को वफ़ात करे थो वञे, पर निकाह थियल आहे, उन औरत खे पूरो मार ॾियणो आहे। बाक़ी जेको तलाक ॾिए थो पियो अॻु में सही खिलवत खां, अॻु में मिलण खां, त पोइ महर मुक़ररु न थियल आहे त पोइ हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो उन औरत खे ॾियणु वाजिबु आहे तलाक सां गॾोगॾु। पर जे महर मुक़ररु थियल आहे त पोइ उन औरत खे तलाक बि ॾींदो ऐं तलाक सां गॾोगॾु अधु महर जेको हुन मुक़ररु कयो आहे उनजो अधु महर अदा करणो। قد فرضتم لهن فريضا فنصف ما فرضتم الا ان يعفون او يعفو والذي بيده عقدة النكاح या त उहे औरतूं महर माफ़ कनि त इहो बि शरीयत में जाइज़ आहे। पर जेकॾहिं मर्द ईअं थो चए त मां 50,000 मुक़ररु कयो, मां 50 ई ॾियां थो पियो, इहो बि जाइज़ आहे। इन इहो कमु त अलाह करणु चाहे थो पियो न, त बानो भली फज़ुल कनि, हिक ॿिए जे मथां अहसान कनि। पर जेकॾहिं माफ़ कनि या उहो शख़्स माफ़ करे जेको उन निकाह जो भली आहे, वारिस आहे, पर उन औरत जी यानी सुलह सां, उन औरत जे इरादे सां, जेकॾहिं औरत इरादो इहा थी करे त मां पंहिंजो मार अधु वठंदुसि ऐं उनजो पीउ मां चए थो न न तोखे नाहे वठिणो या पूरो वठिणो आहे, उनजो उन में अख़्तियार आहे कोन। पर जेका औरत मुआफ़िक़ थी करे वली सां करे थिए थी पई त अलाह ताला फरमाए थो जेके जंहिंजे हथ में निकाह आहे जेकॾहिं उहे माफ़ कनि था पिया त इहो त भलो आहे। वन ताफ़ू अक़रबु लित्तक़वा, अलाह ताला फक़ति माफ़ करणु इहो त तक़वा जे तमामु वेझड़ो आहे। भला तनसबुल फज़ल बैनकुम, ऐं इहो हिकु पंहिंजे विचाले फज़ल खे विसारियो न, इहो त हिक ॿिए जे मथां महिरबानी कयो, इहो सभ खां भलो आहे। इन अल्लाह बिमा तअमलून बसीर, ऐं बेशक अलाह ताला जेको तव्हां अमल कयो था पिया, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे ॾिसंदड़ आहे। इज़त औरत जी जी औरत वफ़ात करे वञे जंहिंजो मुड़ुसु, उन औरत जे मथां इज़त वाजिबु आहे। असां वटि वरी कहिड़ो रवाजु आहे, 40 ॾिहाड़ा विहंदी साईं इज़त में अलाह ताला न 4 महीना पूरा 10 ॾींहं, उहा चाहे छोकिरी सगीरा हुजे त बि इज़त वाजिबु आहे। जेकॾहिं 100 साल जी पोड़ी हुजे त बि इज़त वाजिबु आहे। कॾहिं बि कोताही न कजे, इहो मसइलो पाण पढ़णु घुरिजे। ऐं असांजा ॿारनि जा माण्हू बेख़बर आहिनि न अजीन खां, उहे पाण वॾड़ा जेका पोड़ी आहे हिनखे इज़त करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको वाजिबु फरमायो आहे, ऐं ख़ुदा ताला मर्द खे बि उन में ज़िम्मेवार बणाए थो पियो। जेकॾहिं का औरत इज़त में नथी वेहे ऐं उनजो वारिस बि उनखे नथो रोके त उहो बि गुनहगार आहे। वाजिबु थियल आहे अलाह उहो मर्द उहो घर जो वरी गुनहगार आहे। उन औरत खे मजबूर कंदो त तोखे इज़त में वेहणो आहे, ज़रूरी वेहणो आहे। इहो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो हुकुम आहे। रब करीम असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।